बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ालल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी क़ुरआनिल करीम व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदु इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। नाज़रीन इकराम व सामीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन इकराम, एहतराम वालिदैन जे मौज़ू ते ही असांजी 6 नंबर निशस्त आहे। इन खां पहिरियां असां अवां जे साम्हूं पंहिंजे कम इल्मी मुताबिक़ क़ुरान मजीद जे आयात इलाहिया सां ऐं मुहम्मद आल मुहम्मद जे फरमान सां कुझु एहतराम वालिदैन ते रोशनी विधीसीं। अॼु बि अवां जे साम्हूं एहतराम वालिदैन जे मौज़ू ते इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान सां इब्तिदा कयूं था। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु शख़्स अची करे चवणु लॻो, मौला, मुंहिंजो बाबो ज़ईफ़ आहे, क़ज़ा एॾो ज़ईफ़ आहे जो क़ज़ाए हाजत जे लाइ बि असां उनखे वठी वेंदा आहियूं। त इमाम जन उनखे फरमाइनि था, जेकॾहिं थी सघई थो त इहो कमु तूं पाण कंदो कर। याने जेके क़ज़ाए हाजात वारो कमु आहे इहो बि पाण कंदो कर। उन खां बाद में अगरि ॿिया बि कुझु कमु जंहिंजे लाइ तुंहिंजो बाबू मजबूर आहे उहो तूं पाण कंदो कर। पंहिंजे हथ सां गिरह, पंहिंजे हथ सां लुकमो खाराए उनजे तूं पंहिंजे बाबा जे मुंहं जे वेझो आणींदो कर, उनखे खाराईंदो कर पंहिंजे हथ सां। मौला, इन लुक में खाराइण जो, इन ख़िदमत जो को नतीजो, को सिलो, इमाम फरमाइनि था, इहा जेका तूं ख़िदमत पंहिंजे पीउ जी करीं थो पियो, इहा ख़िदमत तुंहिंजे लाइ ढाल जो सबबु बणिबी। याने इहा नेकी, इहा ख़िदमत तुंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो थींदो। फरमान इमाम असांखे नतीजो वठणु घुरिजे त इमाम अलैहिस्सलाम असां खां इहो चाहिनि था त ही ज़ईफ़ी अॼु जेका तुंहिंजे बाबा ते आहे सुभाणे या तो ते ईंदी। ही जेका पोढ़ाइप आहे अॼु तुंहिंजे बाबा ते आहे सुभाणे तो ते ईंदी। त तूं अगरि अॼु पंहिंजे पीउ जी ख़िदमत करीं थो पियो ऐं पंहिंजे पीउ सां नेक ऐं एहतराम करीं थो, उन जा कमु अंजाम ॾिए थो, तुंहिंजो पुटु ॾिसे थो पियो, ज़रूर बि ज़रूरु नतीजतन सुभाणे तो वटि पोढ़ाइप ईंदी, तुंहिंजो पुटु ईअं ई तुंहिंजी ख़िदमत कंदो। ऐं हक़ीक़त करणु बि घुरिजे। असां ते पीउ माउ जा एहसान आहिनि। हिकु फ़रमान जेको इमाम ज़ैनुल आबिदीन जो, जंहिंखे शेख सदूक अमाली सदूक में लिखियो आहे, उते इमाम जेके 50 हुकूक ॿुधाया आहिनि उन्हनि मां हिकु हक़ जेको पीउ जे बारे में इमाम अलैहिस्सलाम ॿुधायो आहे, तमामु बहितरीन ऐं नतीजा ख़ेज़ फरमान इमाम फरमाइनि था। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, ऐं बंदे ख़ुदा, तुंहिंजे पीउ जो तो ते हक़ इहो बणिजे थो त तुंहिंजी असुलु जेका आहे उहो तुंहिंजो पीउ आहे। जेकॾहिं तुंहिंजो पीउ न हुजे हा त तुंहिंजो वजूद ई न हुजे हा। तुंहिंजो वजूद इहो जेको अॼुकल्ह हले थो पियो, घुमे थो पियो, ज़िंदगी पियो थो बसर करे, इहो आहे फर आहे पंहिंजे पीउ जी, पंहिंजे असुल जी। ऐं इंसान जेकॾहिं तूं कंहिं बि बुलंद मर्तबा ऐं मक़ाम ते पहुची वञी त उन वक़्तु तूं इहो ख़्यालु कजां त इन नेमत में तोसां गॾु तुंहिंजो पीउ आहे, तोसां गॾु तुंहिंजो बाबा आहे। ऐं इहा जेका बि तोखे फज़ीलत मिली आहे इहा तुंहिंजे बाबा जे करे आहे। इन जे करे त तूं पीउ ऐं माउ जो एहतराम कर ऐं ख़ुदा खां शुक्र जो दुआ घुर, ख़ुदा खां शुक्र जे बारे में दुआ घुरंदो कर त अलाह तोखे नेकी जी तौफ़ीक़ ॾे। ऐं उहा तौफ़ीक़ एसी ताईं मिली नथी सघे जेसी ताईं ख़ुदा जी तौफ़ीक़ हाल शामिल हाल न हुजे। ख़ुदा खां दुआ आहे, ख़ुदावंदा असांखे बि पंहिंजे वालिदैन सां, जिन जा वालिदैन गुज़ारे चुका आहिनि उन्हनि जे लाइ राह हल आहे, जिन जा ज़िंदा आहिनि उन्हनि जे लाइ राह हल आहे। जिन जा ज़िंदा आहिनि त हू इंसान, हू दोस्त पंहिंजे पीउ ऐं माउ सां नेक
हली करे, एहतराम करे, नेकी करे हिकु सुठो ऐं कामिल इंसान थी सघे थो। अगरि हिन जा वालिदैन इंतकाल करे विया आहिनि त हीउ उन्हनि जी क़बर ते वञी करे उन्हनि लाइ फातिहा मोकिले, उन्हनि लाइ दुआऊं पढ़े त हिन जे लाइ बि नजात जो सबबु थी सघे थो। तव्हां असांखे पूरी कोशिशि करणु घुरिजे त पीउ ऐं माउ जो एहतराम कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।